अस्सलामुअलैकुम। असांजो जेको आहे पंहिंजो मसइलो इहो आहे त राति जेको आहे पंहिंजो सिविल वर्दी में को माण्हू हुया, उन्हनि अची मुंहिंजे भाउ खे जेको आहे अगवा करण जी कोशिशि कई आहे, अगवा करे जो खणी विया आहिनि। वरी जॾहिं असां जांच कई आहे त बाबा केरु आहिनि, छा मसइलो आहे, पोइ असांखे ख़बर पई त बाबा ॾेर की पुलिस आहे, ॾेर की पुलिस जेको आहे पंहिंजो तुंहिंजे भाउ खे खणी वई आहे। तव्हांजो छा नालो आहे? मुंहिंजो नालो ग़ुलाम हैदर आहे। किथे वेठा हो? मां पंहिंजो ॻोठ बलोच खान मलिक में वेठो आहियां। किथे आहे इहो? इहो मुरीछा खां मुरीछा गुडो इंटरचेंज लॻे थो, माना सिपेक इंटरचेंज ते गुडो इंटरचेंज ते। अच्छा, उते पुलिस आई? ॾेर की पुलिस? उते पुलिस न आई आहे, मुरीछा शहर में आई आहे पुलिस। मुरीछा शहर में पुलिस आई आहे। पंहिंजो जेको आहे को जवाज़ न को ॾियणी न लहणी, अची जेको आहे मुंहिंजे भाउ खे खणनि अथनि, भाउ खे खणी विया आहिनि। मां जांच कई आहे, अब्दुल गफ़ार पंहिंजो पुलिस वारो आहे, उन ॿुधायो त ॾेर की पुलिस आई आहे सादा लिबास में, उहे खणी विया आहिनि। कंहिं महिल चवनि कहिड़ी पुलिस आहे, कंहिं महिल का ख़बर न हुई। पोइ असां हिते जेको आहे चांडे साहिब जो वियूं, चांडे साहिब जेको आहे ॾेर की थाणे ते ॻाल्हायो आहे, कंहिं सां बि ॻाल्हायो आहे। उन चयो त बाबा माण्हू असां वटि आहे। वरी जॾहिं असां पुछियो आहे त उन्हनि चयो बाबा माण्हू तव्हांजो असां वटि न आहे। वरी असां जेको आहे SP साहिब वटि विया, उन खे रिक्वेस्ट कई आहे त भई साईं हाणे मसइलो ईअं आहे त असांजो भाउ जो मसइलो आहे। तव्हांजे भाउ जेके पुलिस खणी वई आहे उनजो छा नालो आहे? ग़ुलाम मुर्तज़ा नालो आहे। ग़ुलाम मुर्तज़ा। तव्हां पाण? मुंहिंजो नालो ग़ुलाम हैदर आहे। मुंहिंजो ईअं सम्झो त भाउ थिए। मां पंहिंजो उन खां पोइ SP साहिब जो विया आहियूं। असां SP साहिब रिक्वेस्ट करिणी हुई साईं ईअं कंहिं मसइलो आहे, सादा लिबास में आया आहिनि, मुंहिंजे भाउ खे को अगवा करे खणी वियो आहे। SP साहिब चयो त शाम तव्हांखे असां लाश ॾींदासीं। मां चयो साईं SP घोटकी? SP घोटकी। मां साईं हेॾो सरासर ज़ुल्म आहे, न असांखे ख़बर आहे न को ॾियणी। असां हिकु शरीफ़ माण्हू आहियूं, असांजो कंहिं सां को वास्तो ई न आहे। आज जेकॾहिं ज़मीन ते असांजा मसइला हलनि था, सियासी मसइला मसाइल आहिनि, उन में तव्हां जेको आहे पंहिंजो इहा शइ न कयो। महिरबानी करे तव्हां इन्वेस्टिगेट कयो। जेकॾहिं कंहिं बि कम में मुलविस आहे को मसइलो मसइलो, तव्हां भले FIR कयो उन ते। जेकॾहिं आहे, जेकॾहिं न आहे त तव्हां महिरबानी करे ज़ाहिर कयो, उन खे छॾियो। उन चयो न मां तव्हांखे शाम लाश ॾींदुमि। मां चयो साईं वधीक तव्हां वस जा मालिक आहियो, SP आहियो, असांजो इन करे असां प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे। असां जेको आहे तव्हां वटि साईं असांजो जेको आहे आला हुकाम खे जेको आहे अपील आहे, DIG साहिब खे ऐं DIG सखर साहिब खे, फैसल अब्दुल्ला चाचड़ साहिब खे ऐं IG साहिब खे असांजी रिक्वेस्ट आहे त असां सां ज़ुल्म थिए थो, नाजाइज़ी करे थो। SP साहिब असांखे जेको पंहिंजो चयो अथसि त बाबा तव्हांखे मां लाश ॾींदुमि, जेको मुनासिबु न आहे। असांखे जेको ख़बर ई न आहे छा आहे। असां शरीफ़ माण्हू, हिकु भाउ मुंहिंजो वकील आहे, ॿ मुंहिंजा प्राइमरी टीचर आहिनि, मां पाण तपेदार आहियां रेवेन्यू में। जेको असां सां सरासर ज़ुल्म आहे। जेकॾहिं को बि मसइलो मसाइल थियो त इन जो जेको आहे ज़िम्मेवार SHO ॾेर की ऐं SHO पंहिंजो खमड़ा ऐं SP घोटकी हूंदो। असां आला हुकाम खे अपील था कयूं, वज़ीर आज़म खे, CM साहिब खे, त इन मसइले खे जेकॾहिं का हक़ीक़त आहे त उहो साम्हूं आंदो वञे। भले FIR थिए, को उन वटि सबूत आहिनि त क़ानूनी जेको कमु आहे उहो 10 दफ़ा करनि, पर असां ज़्यादती ऐं ज़ुल्म न करनि।